बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काबिल एहतराम उस्ताद साहिबान ऐं मुंहिंजा हमसफ़र शागिर्द साथियो, अस्सलामु अलैकुम। अॼु मूंखे जंहिं मौज़ू ते ॻाल्हाइण जो मौक़ो फ़राहम कयो वियो आहे सो आहे सिंध धरतीअ जी सक़ाफ़त। अचु तोखे ॾसियां सिंध कहिड़ी आहे, अचु तोखे ॾसियां सिंध कहिड़ी आहे। सिंध सूम बिया सुरहाण बिया, सिंध मोतुनि जी मेहरान बिया, सिंध मोतुनि जी मेहरान बिया, सिंध चाहत जी ताजान बिया। जनाबे सदर, सिंध धरती हमेशह खां मोहबत, इल्म, तहज़ीब ऐं अमन जो गहवारो रही आहे। ही उहो खितो आहे जिते हज़ारे वरियनि खां इंसानी तहज़ीब जा नक्श मिलनि था, जिते मोहन जो दड़ो इंसानियत खे संदेश ॾिए थो। जनाबे सदर, सिंधी धरती हमेशह खां रोशन दिमाग़, हुनुर, दोस्ती ऐं इल्म परवर ऐं मोहबत परवर रही। जनाबे सदर, अहिड़ी शाहूकार तमदन जी सुञाणप तो हर साल दिसंबर जे महीने में सिंधी सक़ाफ़त जो ॾिहाड़ो मिठा पेरे वॾी ख़ुशी जोश सां मल्हाईंदा आहिनि। सक़ाफ़ती जश्न ॿुधाए पर पंहिंजी सुञाणप सां नओं नातो ॻंढण जो मौक़ो पिणु मुहैया करे थो।